अस्सलाम वालेकुम नाज़रीन। समाजी तंजीमूं मुआशरे में हाकारी लाड़ा पैदा करण में अहम किरदार अदा कन थियूं। बेपहुच माण्हू ऐं पुठिते पैर इलाइक़ा भी समाजी तंजीम में लाभ हासिल कन था। अॼु असां हिकु अहिड़ी तंजीम जो ज़िक्र करे रहिया आहियूं जेका मुल्की तरक़ीअ सां गॾोगॾु बेपहुच माण्हुनि जे भलाई जे लाइ बि अहम किरदार अदा करे रही आहे। PZBO, जी हाँ, पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन ईंदड़ वक्त में वधीक कहिड़ा कहिड़ा कम ऐं प्रोग्राम रखे थी, इहो ॼाणण जे लाइ असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं अॻूणे कमिश्नर ऐं मौजूदा सूबा सिंध जे मरकज़ी सदर अब्दुलमजीद पठाण सां। पठाण साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। पठाण साहब, असां तव्हां खां इहो पुछणु चाहींदासीं त घारो में इज्तिमाही शादी तकरीब थी गुज़री PZBO पारां, इन में घणी न्याणियुनि जी शादी थी आहे साईं? साईं 15 जोड़ा हुआ, 15 न्याणियूं हुयूं, 15 छोकरा हुआ ऐं इहे जेके आहिनि हिंदू कम्युनिटी मां हुआ, जेके 200 घर मुस्लमान थिया आहिनि, उन्हनि जूं न्याणियूं, उन्हनि जा न्याणा हुआ ऐं उन्हनि जी शादी कराईसीं ऐं ॾाढो ग़रीब माण्हुनि खे हिकिड़ी हिमत मिली ऐं इन बहाने जेको आहे माइनॉरिटीज़ जा जेके माण्हू आहिनि वीचारा ग़रीब आहिनि, तव्हां ख़बर आहे, उहे वीचारा कन्वर्ट थिया हुआ मुसलमान थी करे। उन्हनि पोइ इहो तय कयो त असांखे हेल्प कई वञे। हाणे असां कोशिशि कंदासीं त हिननि खे अॻिते बि रोज़गार जो बंदोबस्तु को अॼु जो बंदोबस्तु कुझु कजे। हिन तकरीब में ॿियनि कहिड़ियुनि सियासी समाजी तंज़ीमुनि शिरकत कई या शख़्सियतुनि? हा साईं, हिन में असांजे पंहिंजो मां सदर सिंध आहियां, मां ऐं असांजे चेयरमैन साहिबु मीर नादिर साहिबु आया, छठे जा उहिदेदार हुआ, कराची जा उहिदेदार हुआ ऐं उन खां अलावा जेको आहे सखत जा उहिदेदार हुआ, उहे सभु आया। उन खां अलावा उते जेके लोकल जेके माण्हू हुआ, उतां जा ज़मींदार वग़ैरह, उहे बि आया, उतां जी प्रेस आई सॼी। जी जी। अच्छा, अॻिते जो छा लाहे अमल आहे साईं तव्हांजे तंज़ीम PZBO जो? अॻिते असांजो इहो आहे त साईं, हिकिड़ो त पाकिस्तान में जेके बि नाइंसाफ़ी थियनि थियूं उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारिजे जिते किथे, ऐं ॿियो त उन सां गॾोगॾु इहे फिलाई कमु कजनि जंहिंमें इहो शादियुनि जो बि ग़रीबनि जो आहे। उन खां अलावा जेको आहे हेल्थ एक्टिविटीज़ में जा पंहिंजो आई कैंप हणजनि, हेल्थ जा कैंप हणजनि ग़रीब इलाइक़नि में, ऐं रमज़ान शरीफ़ में फ्री राशन ग़रीबनि खे ॾिजे। उन सां गॾोगॾु जेको आहे ॿिया जेके उन्हनि जा ग़रीबनि जा इशूज़ आहिनि इंसाफ़ जे ख़ातिर, उन लाइ आवाज़ उथारिजे। ऐं उन सां गॾोगॾु असां पाकिस्तान आर्मी खे बि सपोर्ट कयूं था, छो त उहे असांजा मुहाफ़िज़ आहिनि। ऐं उन खां अलावा असांजो कश्मीर ख़ासि ते बि आहे त कश्मीर जेको आहे उहो बनेगा पाकिस्तान। जी पठाण साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। सिंधी न्यूज़।